सॼे मुल्क जियां थरड़ी मोहब्बत जे ॻोठ नवाब जो पुट में बि करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल ॾींहुं 7 मुहर्रम हराम जे ॾींहुं मरकज़ी मातमी जुलूस ॻोठ नवाब जे पुट जे मरकज़ी इमाम बारगाह में सरदार अयाज़ ख़ान सहोल, सरदार ज़ादा ख़ान सहोल, माजिद ख़ान सहोल ऐं ॿियनि जी अॻवानी में बरामद कयो वियो। मातमी जुलूस दौरान घोट क़ासिम जी मेहंदी मरकज़ी इमाम बारगाह खां बरामद थियो। मातमी जुलूस में राधण, थरड़ी मोहब्बत, मेहड़ ऐं पसकिरदाई मां वॾी अंग में मोमिननि मासूम ॿारनि शिरकत कई। शिरकत कंदड़ मोमिननि में नंग न्याज़ सॼो ॾींहुं जारी रहियो। मातमी जुलूस पंहिंजी रिवायतुनि रस्तनि खां थींदे ॻोठ नवाब जे पुट जे मरकज़ी इमाम बारगाह में पहुतो। मातमी काफ़िले में नुआ अख़वानी खां पोइ आज़ादारनि, ज़ंजीर ज़नी, सीना ज़नी जो मातम कयो वियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते अशरे जूं मजलिसूं पिणु मुनक़िद कयूं वियूं। सिंध जे मशहूर नाले वारनि ज़ाकिरनि ख़िताब कयो। मुक़र्रिरीन ख़िताब कंदे चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम नान जे दीन ख़ातिर वॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। करबला जे शहीदनि यज़ीदनि सां मुहादो अटकाए मज़लूमनि खे ज़ुल्म सां जंग विढ़ण जे वाट ॾिसी आहे। इन मौक़े ते मातमी काफ़िले ऐं मजलिस अज़ान में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।